असांजो अॼु उनवान आहे मादे जूं हालतूं, स्टेट्स ऑफ मैटर। मादे जूं आम हालतूं, कॉमन स्टेट्स ऑफ मैटर। का बि अहिड़ी शइ जंहिंखे मायो हुजे ऐं जॻहि वलारे तंहिंखे मादो चइबो आहे। मायो ऐं वज़न उन में फ़र्क़ु इहो आहे, का बि शइ जंहिंमें जेतिरो मिक़दार हूंदो आहे उनखे असीं मास या मायो चवंदा आहियूं, ऐं जॾहिं उन ते का कंहिं बि शइ ते ग्रेविटी जो असरु हुजे, ग्रेविटी जंहिंखे कशिश करे, उनखे असां वेट चवंदा आहियूं। ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त वेट जेको आहे उहो मुख़्तलिफ़ सयारनि ते मुख़्तलिफ़ थींदो आहे। ऐं सयारनि, सिज, चंड, तारा जेके आसमान में बिना के थंब थूणीअ जे बीठल आहिनि, उहे उन्हीअ करे बीठल आहिनि छाकाणि त उन्हनि जा जेके अपोज़िट ज़ोर आहिनि, अपोज़िट फोर्स आहिनि, जेके मैग्नेटिक फोर्स आहिनि या ग्रेविटेशनल फोर्स आहिनि, उहे हिक ॿिए खे बैलेंस कंदा अचनि पिया। या त पोइ उहे सयारा हरकत में आहिनि, गर्दिश कनि था, या त उहे हिकिड़ी जॻह ते बीठल आहिनि, जीअं सिज हिकिड़ी जॻह ते बीठल हूंदो। मादे जूं आम तौर ते टे मुख़्तलिफ़ हालतूं हूंदियूं आहिनि: नहरो, सॉलिड, पाणियाठ, लिक्विड ऐं गैस। नहरी क़िस्म जे मादे खे पंहिंजी ख़ासि मुक़ररु शिकिल ऐं मख़सूस मिक़दार हूंदो आहे। हाणे नहरे शइ जी सुञाणप कहिड़ी आहे त उनखे ॿ शयूं ज़रूर थींदियूं आहिनि। हिकिड़ो त उनखे मख़सूस मिक़दार थींदो आहे, ख़ासि उनजो वॉल्यूम थींदो आहे। का बि नहरी शइ उनखे पंहिंजो मख़सूस मिक़दार थींदो आहे ऐं उनखे पंहिंजी मख़सूस शिकिल थींदी आहे। मिसाल सिर आहे, सिर जो पंहिंजो हिकिड़ो मिक़दार आहे, ऐं उहो मिक़दार तव्हां कीअं लही सघो था? उहो मिक़दार तव्हां तॾहिं लही सघो था, मिसाल हिकिड़ो दॿो पाणी जो आहे, फुल भरियल दॿो आहे, उन में तव्हां सिर विझी छॾियो, जेतिरो बि पाणी हारबो दॿे मां ओतिरो उनजो मिक़दार या वॉल्यूम हूंदो। ऐं हुनजी पंहिंजी मख़सूस हिकिड़ी शिकिल आहे, सिर जी हिकिड़ी पंहिंजी मख़सूस शिकिल आहे। पत्थर आहे, पत्थर नहरो आहे, हुनजी पंहिंजी मख़सूस शिकिल आहे ऐं हुनखे वॉल्यूम बि थींदो आहे। अहिड़े नमूने सां जेके बि नहरियूं शयूं आहिनि उन्हनि खे ॿ शयूं ज़रूर थींदियूं आहिनि। हिकिड़ो उन्हनि खे पंहिंजी मख़सूस शिकिल थींदी आहे ऐं ॿियो उनखे पंहिंजो मख़सूस मिक़दार थींदो आहे। यानी ॿ शयूं अची वञनि थियूं, हिकिड़ी शेप, ॿियो वॉल्यूम। नहरे जी इहा सुञाणप हूंदी आहे जेके असां नहरो, ठोस, सख़्तु जिस्म चवंदा आहियूं, लोह आहे, काठ आहे, पत्थर आहे, ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेके नहरी हालत में मौजूदु हूंदियूं आहिनि। पाणियाठ खे बि मख़सूस मिक़दार हूंदो आहे, पर उनखे का मख़सूस शिकिल कोन थींदी आहे। पाणीअ खे मख़सूस मिक़दार हूंदो आहे। अदा ही घणो लीटर पाणी आहे? ही 5 लीटर पाणी आहे, मिक़दार आहे न। ही 1.5 लीटर जी बोतल आहे, ही 5 लीटरनि जी बोतल आहे, ही 10 लीटरनि जो ड्रम आहे, ही 15 लीटरनि जो दॿो आहे। पर पाणीअ खे का बि मख़सूस शिकिल कोन्हे। गिलास में विझंदासीं त गिलास जहिड़ो थी वेंदो, करे में विझंदासीं करे जहिड़ो थी वेंदो, प्याले में विझंदासीं प्याले जहिड़ो थी वेंदो, थालीअ में विझंदासीं थालीअ जहिड़ो थी वेंदो, बुक में जलींदासीं बुक जहिड़ो थी वेंदो, प्लास्टिक जी थैली में विझंदासीं प्लास्टिक जे थैलीअ जहिड़ो थी वेंदो। तंहिंजे करे नहरे जी सुञाणप इहा आहे त उनखे शिकिल बि मख़सूस हूंदी आहे, उनखे मिक़दार बि हूंदी आहे। पाणीअ खे मिक़दार त हूंदो आहे पर उनखे शिकिल का बि कोन हूंदी आहे। जंहिंमें तव्हां उनखे विझंदा उहो ओड़ो थी वेंदो। त पाणियाठ खे मख़सूस मिक़दार हूंदो आहे, पर उनजी का बि मख़सूस शिकिल कान थींदी आहे। उनखे जंहिं बि थांव में विझिबो उनजी शिकिल अख़्तियार करे वठंदो आहे। पोइ अचूं था गैस ते। गैस जहिड़े मादे खे न मख़सूस शिकिल आहे, न वरी को मख़सूस मिक़दार आहे। इहे टे जेके अहम फ़र्क़ आहिनि, नहरे खे मिक़दार ऐं शिकिल, पाणियाठ खे मिक़दार आहे शिकिल कोन्हे, गैस खे न मिक़दार आहे न शिकिल आहे। गैस खे जंहिं बि थांव में विझिबो उनजी शिकिल अख़्तियार करे वठंदी ऐं उन सां गॾु उन थांव वारी समूरी जॻह पुण वलारे छॾींदी। आई ॻाल्हि सम्झ में? मिसाल फूकणो आहे,
जेतिरो तव्हां फूकींदा ओतिरी उहा जॻह वलारे माना का बि जॻह हुनजी ख़ाली कोन बचंदी। उनजे करे न उनखे को मख़सूस शिकिल थींदी आहे न उनखे को मख़सूस मिक़दार थींदो आहे। मिक़दार असीं तॾहिं कढंदा आहियूं जॾहिं उनखे कंप्रेस कंदा आहियूं, उनखे दाब ॾींदा आहियूं, प्रेशर ॾींदा आहियूं। ठीकु आहे, त मादे जूं आम हालतूं इहे आहिनि ऐं उन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे उहो तव्हांखे मूं सम्झायो।